तो निभाइण चङो थई रखी नीह तो निभाइण चङो थई भल को फिटाए तोखे बखा हटाए तोखे पर निभाइण टणे करना निटामण चङो थई भल को फिटाए तोखे बखा हटाए परना भली को फिटाए तोखे हुब खां हटाए पर ना नटाइण चङो थई रखी नीह तो निभाइण चङो थई निहाई बिना भांडो पचंदो न आहे निहाई बिना पचंदो न आहे मोहब्बत बिना मुड़स पचंदो न मचंदो मोहब्बत बिना मचंदो न जिते तो रखियो पंहिंजो जिते तो आहिन अखियों न खां मुहड़ो न तो मटाइण चङो थई जिते तो रखियो पंहिंजो आहिन अखियों न खां मुहड़ो तोखे मटाइण चङो थई जिते तो रखियो पंहिंजो आहिन अखियूं उन खो मुहड़ो ना तोखे मटाइण चङो थई रखी नीह तो निभाइण चङो थई निभाइण चङो थई पत्थर जे न सहंदो तना ठाकुर न ठहंदो पत्थर जे न सहंदो ठाकुर न ठहंदो लगो फल न रहंदो त पची कीअं लहंदो लगो फल न रहंदो त पची कीअं लहंदो हो सही सूर सखे त्यों तो सही सूर सखे त्यों तो सालिक सजण जूं सिरड़ो पंहिंजो तोखे बचाइण चङो थई सही सूर सखे त्यों तो सालिक सजण जूं सिरड़ो पंहिंजो तोखे न बचाइण चङो थई रखी नीह तो न निभाइण चङो थई निभाइण चङो थई खंजर जे कुहण सां न कोई दाद ॾींदो खंजर जे कुहण सां न कोई दाग ॾींदो
कुसण सन कोई दाद ॾींदो। खंजर जे कुसण सान कोई दाद ॾींदो। ममत जे मरण सां बि क़दुरु कोन थींदो। ममत जे मरण सां बि क़दुरु कोन थींदो। मगर कुर्ब वारनि जे कुर्ब सां कलेजो पंहिंजो खोरे तोखे कटण चङो अथई। मगर कुर्ब वारनि जे कुर्ब सां कलेजो पंहिंजो खोरे तोखे कटाइण चङो अथई। रखी नीह नातो निभाइण चङो अथई। निभाइण चङो अथई। पढ़ी ॾिस तूं पोथी पहला जवारी। पढ़ी ॾिस तूं पोथी पहला जवारी। पुछो की न केॾा कहर थिया कहारी। पुछो की न केॾा कहर थिया कहारी। ॿधी तो रहो तां कल जो ॿधी तो रहो तो कल जो। सिक जे समुंड में गोतो तालिब तोखे लॻाइण चङो अथई। ॿधी तो रहो तां कल जो। ॿधी तो रहो तो कल जो। सिक जे समुंड में गोतो तालिब तोखे लॻाइण चङो अथई। रखी नीह नातो निभाइण चङो अथई। चङो अथई। रखी नीह नातो निभाइण चङो अथई। निभाइण चङो अथई। भले को फिटाए तोखे हुब खां हटाए पर ना नटाइण चङो अथई। भले को फिटाए तोखे हुब खां हटाए पर ना नटाइण चङो अथई। रखी नीह नातो निभाइण चङो अथई। निभाइण चङो अथई। निभाइण चङो अथई। प्रेम सां चओ श्री राम। सतनाम साखी सतनाम साखी। सतनाम साखी सतनाम साखी। सतनाम साखी। सतनाम साखी। हीअं त अॼु होलीअ जो ॾींहुं आहे। प्रहलाद भगत भॻवान सां प्रेम कयो। ईअं खणी सम्झो त इहा बि ॻाल्हि सम्झण जी आहे त हुनखे पहिरीं पहिरीं आज़मूदो थी वियो। अञा बि चओ कीअं प्रेम थियो त पहिरीं पहिरीं उनजो पीउ किथे तपस्या पियो करे हिरणाक्ष। इंद्र खे डपु लॻो त ही तपस्या करे पियो ऐं तपस्या करे वरदान वठंदो। हिन जी घरवारी आहे, उनजे पेट में ॿार आहे। हिरणाक्ष जे घरवारीअ जे पेट में ॿार आहे। ही राक्षस थींदो, हिन जो पुटु वरी केरु थींदो? जहिड़ा कांग तहिड़ा बचाए, उहो बि राक्षस थींदो। इंद्र छा कयईं, उनजे घरवारीअ खे खईं चोराए करे, महल सूधो केॾा खणी पियो वञेसि। इहा ख़बर
उनखे ख़बर न हुई, प्रहलाद जी माउ खे ख़बर न पई। नारद आयो, इंद्र ई छा पियो करी? चई तूं सम्झींदो त मुंहिंजो हाल कहिड़ो थींदो। सोचां थो हिन छोरे खे हिते ई मारे पूरो कयां, ॿारु न ॼमंदुसि ऐं न वरी कोई हिन पुठियां राक्षस ईंदो, पोइ हिकिड़े खां त पुॼी पइबो। चई न पुॼी सघंदे, इन खां पुॼण वारो इन जो छोरो ई अथई। हाणे हीअं कर, मूंखे ॾेई वियो, महिला त उते पहुचा, ऐं हुनखे सम्झायां थो। पोइ नारद वञी करे प्रहलाद जी माउ खे या हिरणाक्ष जे घर वारे खे उनजो नालो हो छा? कयाधु नालो हुअसि। उन टाइम में जहिड़ा नालो रखंदा हुआ, ॾाढो ज्ञान ॾिनई, सम्झायईंसि। ऐं प्रहलाद भगत खे मन ई मन में अहिड़ो पाठ पढ़ाई जो उन पाठ पढ़ण सां हू भॻवान जो भगत थियो। पर हाणे जॾहिं ॼाओ त वरी जहिड़ो संग मिले, हर कंहिंजे मन ते कोई न कोई पर्दो चढ़ियल आहे। उन पर्दे जे लाइण वास्ते गुरू कबो आहे। प्रेम सां चओ श्री राम। सतनाम साखी, सतनाम साखी, सतनाम साखी। पर्दो हर कंहिंजे मन ते चढ़ियल हूंदो आहे। ॿारु हूंदो आहे त अंदरि जेर में हूंदो आहे, हुनखे ख़बर कुझु न हूंदी आहे, पैक हूंदो आहे। तीअं असांजो मन बि, ज्ञान बि पैक आहे। हनुमान जो ज्ञान हो उहो बि बंदि हो, आहे हनुमान ज्ञान स्वरूप, पर तॾहिं बि बंदि हो। पोइ उनखे वरी कंहिं न कंहिं जाॻायो। सभिनी जी कथा ॿुधल आहे। जामवंत उनखां जामवंत चयसि, जामवंत हुनखे ॿुधायो, जामवंत खां हुन पुछियईं, उन चए ते हलियो। प्रेम सां चओ श्री राम। प्रहलाद भगत पंहिंजो जीअं दैतन जी सिख्या आहे, शुक्राचार्य या उन जा ॿार उनखे पढ़ाइनि पिया। जॾहिं पढ़े पियो त उहा ई विद्या पढ़े पियो राक्षसनि जी, जेका हूंदी आहे। भई जेकर दुनिया में केरु भॻवानु आहे त केरु आहे? तुंहिंजो पीउ भॻवानु आहे। उनखे ई पूॼींदो कर। उन जहिड़ो कोई दुनिया में थियो न आहे। हिरणाक्ष अहिड़ो बली देवता, बली थियो आहे राक्षस, जंहिंजी ताक़त तमामु अद्भुत ताक़त हूंदी, वॾी ताक़त हूंदी हुअसि। केरु उनखे मारण वारो पैदा ई कोन थियो, केरु उनखे मारे सघंदो ई कोन। उन 20 वरिता वर भॻवान खां। ब्रह्मा जी तपस्या कई, ब्रह्मा खां 20 वरदान वरितई। अंदरि बि न मरां, ॿाहिरि बि न मरां, ॾींहं जो न मरां, राति जो न मरां, हफ़्ते भई कंहिं पखवाड़े में, कृष्ण पक्ष या न कंहिं महीने में न मरां, बिना महीनो। हे महीनो त कोई हूंदो न, तारीख़ूं पकियूं करे छॾी। तिथि काई अहिड़ी हुजे उन में न मरां त उहा क्षय तिथि आई। क्षय तिथि, क्षय मास। वरी कोई ब्रह्मा जे सृष्टिअ कोई पैदा थियल, उहो मूंखे न मारे। ईअं 20 वरदान वरितई अलॻि अलॻि जा। मां वेही मथो खपायो, 20 वर वरितई। 20 वर वेही भॻवान खे चई, मूंखे तूं न मारे सघंदे। नरसिंह भॻवान जॾहिं पकड़िस थी, मूंखे न मारे सघंदे। चई न तोखे मारींदुमि। चई कीअं मारे सघंदे? मूं 20 वरदान वरितई, 20 ई वर पूरा कयईं। तो ॻणींदो वञ, हिकु हिकु करे ॻण, हिकु हिकु करे पूरो कयां थो। उनखे मारी। कहिड़ी जॻह ते? प्रयागराज, इलाहाबाद में। ईअं सम्झो महिला ठहियल हो, हिन पासे जमुना नदी आहे, हिन पासे गंगा नदी आहे, विच ते जो महल हो। महल बि अहिड़ो ठहियलु हो जेको अंदरि बि केतिरो वॾो हो, ॿाहिरि बि केतिरो वॾो हो। अॻे ज़माने में जीअं ठहंदा न, पहिरीं कमरा ठहंदा, पोइ वरी विरांडो ठहंदो हो, वरी उनजो आगुर ठहंदो हो, वरी उन जे अॻियां दालान ठहंदो हो, माना उहो पधर ठहंदो हो। तंहिंखां पोइ वरी गेट हूंदो हो, बाग बगीचो हूंदो। ईअं ठहे। हाणे किथे अंदरि चऊं, किथे ॿाहिरि चऊं? कमरे में न, महल में न। महल जी जेका ख़ासि उन चौखट हुई, पुठियां वरी बगीचो हो, उन में मारी। भई महिलात जे अंदरि न, महिलात जे ॿाहिरि न। अहिड़ी तरह हुनखां 20 वर वठी करे हुनखे प्रहलाद भगत जे पीउ खे मारियो। प्रहलाद भगत खे उन जीवन में ॾाढा कष्ट सठा, पर भॻवान सां प्रेम रखियईं। सिख्या मिलियसि, तुंहिंजो पीउ भॻवानु आहे,
हलंदे हलंदे ॾिठई त हिकिड़ी ॿुढड़ी माता आहे, राम राम पई चए। अरे राम राम तूं कीअं थी चई, राम वरी केरु आहे, मुंहिंजो पीउ खे सॾु थी करे। चई न उहो राम न आहे, राम जंहिं तुंहिंजे पीउ खे बि पैदा कयो आहे। ॻाल्हि सम्झ, मूंखे बि पैदा कयो त मुंहिंजे पीउ खे बि त कंहिं पैदा कयो आहे, हेॾनि सभिनी खे पैदा कयो आहे, तुंहिंजे पीउ थोरी कयो आहे सभिनी खे पैदा। जंहिं सभिनी खे पैदा कयो आहे उहो भॻवानु आहे। चई भई छा ॻाल्हि आहे, सॼी ॻाल्हि ॿुधाईंसि। चई हाणे कॾहिं खोलींदीअं, जॾहिं खोले ॾिठई त हुन पंहिंजे जीवन में हिकिड़ो आज़मूदो कयो। ॾिठई त बराबरि ॿिलीअ जा ॿचिड़ा हेतिरी बाहि में कीअं उहे 4-5 मटका कचा रहिजी विया, उन में रहिया, उन्हनि खे सेक बि न आयो आहे। ॿार उहे 3 ॾींहंनि जे अंदरि कीअं बिना पाणीअ जे, बिना खीर जे, बिना कंहिं ॻाल्हि जे, ऐं उहे जीअरा रहिया वरी ॿाहिरि निकिता। विश्वास त भॻवानु किथे बि बचाए सघंदो आहे। जॾहिं बचाईंदो आहे त पोइ उन जे परमात्मा जी शरण वठिजे, उन परमात्मा खे यादि कजे। उन परमात्मा खां सवाइ ॿियो केरु बचाइण वारो आहे ई न। प्रेम सां चओ श्री राम। परमात्मा आहे, उहो कहिड़ी बि जॻह ते हुजे, केरु बि हुजे, उहो केरु रहे या न रहे, पर परमात्मा जो हथु उते पहुची वेंदो आहे, उनखे बचाए छॾींदो आहे। माण्हू दुनिया में सभु हली वेंदा, पर साईं उहो परमात्मा जेको आहे उहो सदाईं अमर आहे ऐं कीअं न कीअं मारे थो। पहलाज भगत खे मन में आयो, पीउ उनखे मारे पियो। चई तूं मूंखे मार भले, पर मारे सघंदे न। चई हिन कहिड़ी तपस्या कई आहे जो हीउ नथो मरी सघे ऐं मां मरी सघां थो। मूं त तपस्या कई आहे, ब्रह्मा खां वर वरिता आहिनि, तंहिंखां पोइ बि मरी सघां थो, ऐं हिन तपस्या न कई आहे, ब्रह्मा खां वर न वरिता ते नथो मरी सघे। छो नथो मरी सघे, पहलाज ॿुधाएसि थो। यारे मुंहिंजो पर्दो त किरी पियो लॻी, हिनखे ॾिसो पाण गोंद वोंद हिन निकिरी आयो। छो था मारियो मेहमान बाबल, मरे मां नाया मरण जो, केर मरे मां नाया मरण जो। छो था मारियो मेहमान बाबल, छो था मारियो मेहमान बाबल। केर मरे कयम कुंभारी, गुरु जन खां कयम कुंभारी। जगमग जोत अंदर ॾेखारी, जगमग जोत अंदर ॾेखारी। भली जलायो ज्वान बाबल, भली जलायो जवान बाबल। केर जले मां नाया जलण जो, केर जले मां नाया जलण जो, केर जले मां नाया जलण जो, केर जले मां नाया जलण जो। चई मूंखे तव्हां भले बाहि में साड़ियो न, मां सड़ी न सघंदुमि। बाहि मूंखे साड़े न सघंदी। ही ॿाहिरां शरीर जली सघे थो, आत्मा अमर आहे, उहा जलण खां परे आहे। उनखे अग्नि जार सके ना ताको, अग्नि उनखे साड़े न सघंदी। कातब मूंखे कोई न सघंदो, कातब मूंखे कोई न सघंदो।
भली कोहे करे पाण बाबल भली कोहे करे पाण बाबल केर कोहे मानाया कोहण जो केर कोहे मानाया कोहण कोई कोई बि न सघंदो आहे कुहण वारो ई कोन्हे त कुहंदो वरी कंहिंखे जॾहिं आत्मा जी एकता जो बयान गुरु वशिष्ठ कंदो आहे उन जी ॻाल्हि हिकिड़ी अजीब हूंदी आहे हू चवंदो आहे केरु कुहण वारो कोन्हे ऐं कुहण वारो भई कात बि कोन्हे कुहण वारो माण्हू बि कान्हे हिन संसार खे ठाहिण वारो ऐं जंहिं मां ठाहियो अथई उहो काई शइ कान्हे त वरी ठहियो छा आहे कुझु ठहियो न आहे मां हिन संसार में केरु मूंखे कुहे पहिरीं कुहण वारो केरु आहे उहो परमात्मा मूंखे थोरी कुहंदो ऐं उहो परमात्मा मुंहिंजो पाण मां पंहिंजे पाण खे थोरी थो कुहां वेही करे ऐं वरी कुहण जी क्रिया करण वारो जेको कात आहे इहो बि कुझु न आहे इहो बि परमात्मा जो स्वरूप आहे गीता में जेॾी महिल यज्ञ जो बयानु ईंदो आहे त किथे बि हिकु ॻाल्हि सम्झाए बि आहे 100 ॻाल्हियूं सम्झ में ईंदियूं आहिनि प्रेम सां चओ श्री राम चई उहो ब्रह्म तत्व आहे ब्रह्म हवेर ब्रह्माग्नौ ब्रह्मणा हुतम ब्रह्मैव तेन गंतव्यम ब्रह्म कर्म समाधिना पहिरीं मां ब्रह्म खे अर्पण थो कयां छा थो कयां हवी जेका आहे उहा पर उहा बि ब्रह्म आहे भई जवत रहनि उहे मां स्वाहा करे विझां थो पर जंहिंमें विझां थो अग्नीअ जो मुख उहो बि ब्रह्म जो स्वरूप आहे उहो बि परमात्मा जो स्वरूप आहे ब्रह्मार्पणम ब्रह्म खे अर्पण आहे ब्रह्म हविर हवी बि उहो ई आहे माना जव तिर जेको बि सामान आहे उहो बि भॻवान जो स्वरूप आहे ब्रह्माग्नौ अग्नि छा आहे उहा बि ब्रह्म आहे जंहिंमें विझंदे अग्नीअ में उहो बि आहे ऐं जेको हवन करण वारो केरु आहे यजमान ब्राह्मण नथो चवां यजमान उहो यजमान बि भॻवान आहे उहो परमात्मा ई आहे ब्रह्मैव तेन गंतव्य मुने पासे केरु वेंदो ब्रह्म कर्म समाधि न ब्रह्म आहे कर्म आहे समाधि आहे सभु परमात्मा ई आहे त जे कुहण वारो केरु आहे कुहंदो केरु कंहिंखे कुहंदो ऐं कुहण जी क्रिया छा आहे उहा क्रिया बि कर्ता कर्म क्रिया टे ई भॻवान जो स्वरूप आहिनि हाणे कीअं कुहंदे जबल बि जान न झोरींदो जबल बि जान न झोरींदो आत्म भूत खे कीन भोरींदो आत्म भूत खे कीन भोरींदो भोरे कयो भले भाण बाबल भोरे कयो भले भाण बाबल केर भुरे मानाया भुरण जो केर भुरे मानाया भुरण जो भोर करे भोर बादल आहे उनखे तो चूरण करे छॾ पर चूरण या बादल या उनखे वज्र चूर्ण करण वारो सभु हिकिड़ो ई परमात्मा आहे तूं कीअं भोरे सघंदे भले भोरे उनखे भोर कर पर भोर बि उहो परमात्मा जी स्वरूप आहे प्रेम सां चओ श्री राम चई तोखे पाणी बि न ॿोड़ींदो पाणी पुसाए कपड़ा देही पाणी पुसाए कपड़ा देही आत्म राम जे तह कल के आत्म राम जी तह कल के बल बोड़ो बलवान बाबल बल बोड़ो बलवान बाबल केर बुढ़ी मानाया बुढ़ण जो केर बुढ़ी मानाया बुढ़ण जो कपड़े में तव्हां वञी शरीर सूधो कपड़नि सूधो वञी करे सनानु कयो हलंदा नर्मदा नदीअ ते भले कपड़े सूधो कपड़ा आला थींदा शरीर आलो थींदो वार आला थींदा मथो आलो थींदो हथ पेर आला थींदा ऐं अंदरि आत्मा तत्व जी उन नर्मदा खे बि ॼाण कोन्हे उहा शंकर भॻवान जो स्वरूप आहे प्रेम सां चओ श्री राम ॿोड़े भले शरीर ॿुॾी सघंदो आहे पर उहो बि न ॿुॾंदो आहे
माण्हूअ जो शरीर चऊं ॿोड़े, पर शरीर बि न ॿोड़े सघंदो आहे। पाणीअ खे केतिरी बि ताक़त न आहे, शरीर ॿुॾंदो आहे न, वरी तरी मथे अची वेंदो आहे। शरीर खे ई पाणी नथो ॿोड़े सघे त आत्मा खे किथां ॿोड़े सघंदो? हीअ त कमाल जी ॻाल्हि आहे। पहलाज अंदर पहलाज जो आहे, अंदर पहलाज जो आहे, नाहे छिपण जो केर छिपाए, नाहे छिपण जो केर छिपाए, भल छिपायो शान बाबल, भल छिपायो शान बाबल, केर छिपे मां नया छिपण जो, केर छिपे मां नया छिपण जो, कीअं लिकी सघंदो? पंहिंजो पाण पंहिंजे पाण खां लिकी न सघंदो आहे। सतनि काल कोठरियुनि जे अंदरि कंहिंखे बि जीव खे वञी पूरियो, उहो पंहिंजे पाण खां घणो परे आहे, उहो पाण सां गॾु आहे। वरी ज्ञान आहे, इन ज्ञान खे जेको सम्झे, इन ज्ञान खे सम्झण जे लाइ कई माण्हुनि खे जुग लॻी वेंदा आहिनि, कई जनम माण्हूअ जा व्यतीत थींदा आहिनि। कोई परमात्मा खे पाइण ईअं सवली ॻाल्हि न आहे। आहे सभु तोसां गॾु आहे, तोखां परे न आहे। उन परमात्मा सां प्रेम करिणो आहे। पहलाज पंहिंजे जीवन में प्रेम कयो त अहिड़े परमात्मा सां प्रेम कयो। उन परमात्मा खे यादि चई, तूं पोथा पढ़ी ॾिस न, पहलाज आहे, पढ़ी ॾिस तूं पहलाज पोथी, पढ़ी ॾिस तूं पोथी पहलाज वारी। कुछो की न केॾा कहर थिया कहारी, घणेई कुझु थियुसि पर कुछो कोन, कंहिंखे चयईं कोन। भले नांगनि जे विच में फिटी कयईं, भले हाथियुनि जे विच में फिटी कयईं, भले पहाड़ तां किरायईं, भले उनखे बुआ उनखे साड़ियो, पर उनखे कुझु फ़र्क़ु पियो ई कोन। जेल में बंदि करे छॾीसि। ठाहिण वारा केॾी महिल फिल्म खे कथा खे सींगारींदा आहिनि, सुठो करे ॿुधाईंदा आहिनि। पहलाज जे मन में आयो त मूंखे रोटी खाराईंदी आहे त मूंखे मुंहिंजी माउ रोटी खाराईंदी आहे। छाजी? जेल में बंदि आहे, वञण जा रस्ता कोन्हनि, केरु अची सघे वञी सघे न। पर पहलाज जे मन में आयो मूंखे रोटी खाराए, मूंखे माउ खाराईंदी आहे रोटी। केरु खाराईंदो? माउ खाराईंदी रोटी। चई ठीकु आहे, भॻवान जो मूंखे उन में बि एतिराज़ न आहे। भॻवानु पहलाज जे माउ जो रूप धारण कयो। जेल बंदि आहे, सभु दरियूं दरवाज़ा बंदि आहिनि, केरु अचे न वञे न, केरु पहलाज जे भरिसां आहे कोन। सतनि काल कोठरियुनि जे अंदरि ऊंध लॻी, पर भॻवानु माउ जो रूप धारण करे आयो, पहलाज खे गोदीअ में विहारे उहा रोटी खाराएसि थो पंहिंजे हथ सां। पहलाज सम्झो मुंहिंजी माउ आहे, पहलाज कोई हुनखे भॻवानु कोन सम्झो, पर हुनखे पहलाज खे रोटी खाई। हेॾां वरी माण्स खे बि, मुंहिंजो पुटु आहे जेल में बंदि आहे, ऐं उनखे बि ख़्यालु आयो महिलात में सुम्हे, केरु आहे कोन महिलात में, केरु अचे वञे न, चइनी तरफ़नि खां पहिरियों लॻो पियो आहे, अंदरि अचिणो कंहिंखे न आहे। भॻवानु पहलाज रूप धारण करे नंढो अची वियो, माण्हू हुनखे बि खाराए पई। होॾां भॻवानु खाए पियो, हेॾां भॻवानु खाराए पियो, पर उहो परमात्मा सभिनी हंधि पहुची वेंदो आहे। पहलाज भगत जो किसो अहिड़ो आहे, नंढो हो 5 साले जो, 5 सालनि जे नंढड़े नींगर कीअं वई उन परमात्मा खे पातो, परमात्मा सां प्यारु कयो, परमात्मा खे उन जहिड़ो कोई प्रेम करे। जॾहिं अहिड़ो माण्हू जो प्रेम थींदो आहे त ई उनखे जीवन में आनंद ईंदो आहे। पर ईअं हर को प्रेम करे सघंदो न। प्रेम करिणो आहे त उन प्रेम वारे जूं ॻाल्हियूं ई कुझु अजीब हूंदियूं आहिनि। सुणो ही प्रेम पंथ जो हाल, प्रेम करे त उनजो हाल कहिड़ो थींदो आहे, उहो साईं लिखंदा, हाल विञाए मान गवाए, झंगल जबल घर घिटियूं फिटाए, करे भिखारी भीख पिनाए, बेहद करे बेहाल। प्रेम कंदो आहे उनखे पहिरीं थोड़ी तकलीफ़ ईंदी आहे, पहाड़ था फिटी गई, ओॾी महिल थोड़ी कोई पहलाज भॻवानु आयो, हा जेॾी महिल फिटी करे छॾनि पोइ भॻवानु उनखे गोद में खयो। पर एतिरो विश्वास हुजे, पहलाज जिते किथे उन परमात्मा खे हुनखे ख़बर हुई, जीवन में परख करे छॾी त जॾहिं
हिननि मटकनि जे विच में बाहि जे विच में उन ॿारनि जे अॻियां कीअं अची करे ॿारनि खे भॻवानु बचायो, मूंखे बचाईंदो। हो फिटी कनि पिया पंहिंजी मौज में, फिटी कनि त फिटी कनि, पर पहलाज खे विश्वास उन मन मां भेद निकिरी वेंदो आहे, मोह मिटाईंदो आहे। प्रेम में ॾाढियूं घणियूं ॻाल्हियूं थींदियूं आहिनि, पर भाई जंहिंखे न प्रेम लॻंदो आहे उनजो हाल कुझु मिड़ई अजीब थी वेंदो आहे। हाणे 282 कढो। लॻो प्रेम जहीं खे आहे, 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 सो पल पल पूर पचाए, 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 हाल विञाए माल विञाए, नेणी निंड फिटाए, नेणी निंड फिटाए, हाल विञाए माल विञाए, नेणे निंड फिटाए, नेणे निंड फिटाए, देसी प्रेम जो पंध अड़ांगो, देसी प्रेम जो पंध अड़ांगो, हटकी न पाए गल घांघो, हटकी न पाए गल घांघो, प्रेमी प्रेम कमाए लाहे, सिर पंहिंजे जो सांगो, प्रेमी प्रेम कमाए लाए, सिर पंहिंजे जो सांगो, हल 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 तूं बि हल, हले 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 तू भी हले, प्रेम मार्ग में जल्दी हल, प्रेम मार्ग में जल्दी हले, मोह मिटाए हिर्स हटाए, लिव लालण सां लाए, मोह मिटाए हिर्स हटाए, लिव लालण सां लाए, हिकिड़ी ॻाल्हि आहे, अखरनि खे बि केॾी केॾी महिल ताक़त घणी अची वेंदी आहे। हिर्स चइबो आहे शौक़ खे, चई साईं मूंखे शौक़ु आहे माना प्रेम न आहे, उहा अलॻि आहे, शौक़ु अलॻि आहे ऐं प्रेम अलॻि आहे। शौक़ु परमात्मा जे मिलण जो आहे कि शौक़ु पाण खे ॾेखाव जो आहे। माण्हूअ खे शौक़ु हूंदो आहे, उन शौक़ में प्रेम खे ॾेखारणु चाहींदो आहे, पर प्रेम आहे अंदर जी शइ। कोई माण्हू लख रुपया करोड़ रुपया अरब रुपया कमाए, घणनि खे ॿुधाईंदो आहे, घणनि खे ॾेखारींदो आहे। हिर्स माण्हूअ जे मन में न हुअणु खपे। हिर्स माना हिकिड़ो थींदो आहे शौक़ु, ॿियो थींदो आहे हबश। ॿई ॻाल्हियूं सुठियूं न आहिनि, ईअं छॾे करे हलणो पए। मोह मिटाए, कंहिं में मोह न हुजे, आसक्ति न हुजे, ममत्व न हुजे। परमात्मा जी लिव माना परमात्मा जी लिव हुजे, ॿियो कुझु हुजे ई न। जेका परमात्मा जी लिव आहे ऐं काई असांखे ॾेखाव जी भावना न आहे, असांखे हिर्स शौक़ु न आहे, त उन परमात्मा खे पाए सघो। हीउ हिर्स आहे, इहो हैवान बणाईंदो, छा चए, ऐं प्रेम भॻवानु बणाईंदो आहे। हिर्स माण्हू खे छा कंदो आहे, हिर्स माना चओ शौक़ु चओ, ॾेखाव थींदो आहे, माण्हू खे छा कंदो आहे, इहो माण्हू खे हैवान ठाहे छॾींदो आहे। पर जेको प्रेम आहे इहो माण्हू खे भॻवानु ठाहींदो आहे, प्रभु ठाहींदो आहे। प्रेम सां चओ श्री राम। भली लोक चवन तंहिं चरियो, भली लोक चवन तंहिं चरियो, ऐं ख़लक चवे आखरियो, ऐं ख़लक चवे आखरियो, पूर्व वारो न पुठिते हटंदो, प्रेम चाढ़ी जो चढ़ियो, पूर्व वारो न पुठिते हटंदो, प्रेम चढ़ी जो चढ़ियो, कर 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 तूं भी कर, कर 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 तू भी कर, प्रेम करे पाए वठ हर, प्रेम करे पाए वठ हर, नीह लगाए तोड़ निभाए, मोहब्बत मच मचाए।
दुनिया खे ॾेखाव करणो न इन करे हाल न हूंदो आहे, हिर्स न हूंदो आहे। उहो त परमात्मा जे पासे निहारींदो आहे, परमात्मा जे पासे। ॿियो लिखियलु आहे माल विञाए, जे माल हूंदो त उन में ममता थींदी आहे, माण्हू खे हीअ आहे हिन खे ॾिसणो पए ऐं केरु आहे ई न त बसि। संतन महात्माउनि हेड़ा शहर छॾे, हेॾा प्रेम छॾे वञी करे झंगल में रहिया छो, जो उते केरु मथो कोन खपाईंदो। भॻवान जे पासे हले त कोई न कोई मथो खपाइण वारो न खपे, जॾहिं मथो खपाइण वारो मिलंदो त कमु न थींदो। हाल विञाए माल विञाए, माल जेकी हूंदो उहो सभु ख़तमु थींदो। पर हिकिड़ी बकरार जी कथा तव्हां ॿुधी आहे, भॻवान सां प्रेम रखिणो हुअसि। उनखे चवनि था भई इहे मिसाल ॻणप जे हिसाब सां कोन्हे पर सम्झण जे हिसाब सां 100 बकरियूं हुअसि। हलंदे हलंदे गड़बड़ थी वई। हिकिड़े ॾींहुं ख़बर पियसि त मुंहिंजी घरवारी आयो, घर त लड़ वई आहे ई कान। घरवारी केॾा वई आहे, थोरी देरि वेठो, चई सत्संग में वईसि। चई सत्संग छा थींदो आहे? चई संत मां, चई तूं मां थो अचां हिते मां वञा कमाइण धंधे, तूं ॿाहिरि धिका वई खाई, हेॾा होॾा भॼी वई। चई न संतनि वटि गुरू कयो भॻवान जे पासे सम्झाईंसि त हिनखे ॻाल्हि सम्झ में आई। चई मां बि गुरू कयां, मूंखे बि इहो भॻवानु मिले, भॻवान सां प्रेम कयां। तूं ईअं न करे सघंदे, चई तूं करे सघीं थी त मां न करे सघंदुमि, कंदुमि। चई कीअं थींदो आहे? चई भई गुरू करिणो पवंदई। पोइ हिकिड़े संत खे सम्झो, रस्ते में हलंदे चलंदे गुरू कई। घणा वरी कथा खे बि ठाहींदा आहिनि ऐं गुरू को मिलियुसि कोन, भॻवानु गुरू रूप धारण करे आयो, भॻवानु आयो। अची करे साम्हूं ॾिठई संत, मन में भावना दृष्टि थी वियो, मूंखे नाम ॾियो, ईअं कयो। चई भई ॾिस, भॻवान सां प्रेम रखो भले, पर भॻवानु टोड़ींदो न थिए, पको प्रेम त। चई आऊं झंगली माण्हू आहियां, कोई बि दुनिया में कचो प्रेम करे भले करे, आऊं कचो न कंदो आहियां। असां झंगल में रहंदा आहियूं, कंहिंसां वास्तो रखंदा आहियूं, प्रेम रखंदा आहियूं त पको रखंदा आहियूं। सिर हली वञे उनजी चिंता न आहे, सिर हली वञे उनजी चिंता न आहे, पर प्रेम करे असां टोड़ींदा न आहियूं। चई भई तूं भले केतिरो बि चओ, पर भॻवानु टोड़ींदे त न टोड़ींदे। ओॾी महिल तूं केॾी महिल काई ॻाल्हि जो यान टोड़ त पोइ कीअं थींदो? उहा ॻाल्हि न थींदी। पहिरीं ॻाल्हि न टोड़णो हुजे त ॻाल्हि कर, न त न कर। चई न टोड़णो न आहे, ठीकु आहे। हाणे साईं हिसाब किताब कथा तव्हां सभिनी ॿुधल आहे, 3 दफ़ा बकरियूं मरी वियसि, 25। हाणे बाक़ी हिनखे हिकिड़ी त गुरू करे बाक़ी 24 बकरियूं बचियसि। सोचे पियो त हाणे सुभाणे 24 बि। मां वरी सोचियो यार 25 ई मरण जो हिसाबु आहे त 24 कीअं मरंदियूं? 24 त न मरंदियूं, 25 हुजनि त मरे। हा 25 आहिनि ई कान, आहिनि ई 24 त कीअं मरंदियूं? पर हुनखे सम्झ में ॻाल्हि कोन्हे, त मां त कथा ठाहिण वारो त मूंखे त अची वई, मुंहिंजो न मरंदसि। न ई मस्तु वीचारे महात्मा खे यादि कई, महात्मा साम्हूं अची चई भई मूंखे टोड़णी आहे। चई तोखे पहिरीं छा चयो? चई पर मूंखे अहिड़ी दोस्ती रखणी कान्हे। चई ठीकु आहे, हिकिड़ो कमु इलाजु ई ॿुधाईंदो, पाउ वठो अथई, इहो वञी हुनखे ॾेई अचु। ॾियण वियो त न वरितुसि न। चई भई मूंखे हाणे अॼु राति खाधो आहे, सुभाणे सुबुह जो भॻवानु सुबुह ॾींदो, मां सुबुह राति रखंदुमि थोरी। राति जो रोटी खाधी आहे, सुबुह जो आहे कान। सुबुह छा खाइबो कुझु हिसाबु किताबु कोन्हे, कमाइबो या कुझु केरु ईंदो त खाइबो। हिन जे मन में ॻाल्हि सम्झ में अची वई। चई न मूंखे त 24 बकरियूं आहिनि, ॿियो घर बि आहे, ॿियो बि आहे, घणेई कुझु आहे। तंहिंखां पोइ बि भॻवानु छॾींदो कोन्हे, हिनखे जॾहिं विश्वास आहे हिनखे ॾिए थो, मूंखे बि ॾींदो। मिड़ई माल वेंदो आहे, माल वेंदो त ई माण्हूअ खे परख पवंदी। जे न भई भॻवान जी भक्ति करे ऐं माल बि घणो अचे त वरी भॻवान जी भक्तीअ जी क़दुरु ख़बर न पवंदी। पहिरीं पहिरीं असांखे भॻवान जी भक्तीअ जो न क़दुरु हुजे त पोइ असांखे न क़दुरु ॾेखारण जे लाइ, क़दुरु सेखारण लाइ भॻवानु ईअं कंदो आहे, पाण खे तकलीफ़ ॾेखारींदो आहे। पर जेकर भई सम्झो कंहिंखे क़दुरु आहे त उनजो माल नुक़सानु न थींदो आहे। प्रेम सां चओ श्री राम। क़दुरु हाणे ई कयो, पर माण्हू ईअं साईं प्रेम सां केरु मञींदो आहे? प्रेम सां कोई बि दुनिया में मञण वारो न आहे, खिटपिट सां ई माण्हू मञींदो आहे, हा न। जेसि ताईं कोई ॾंडो ॾेखारे न। भई हिकिड़ा माण्हू थींदा आहिनि, हिकिड़ा प्रेम सां मञींदा आहिनि, हिकिड़ा माण्हू थींदा आहिनि ॾंडे सां मञींदा आहिनि। असां सभई वेठा आहियूं, हर को पंहिंजे पाण खां पुछे, ऐं जवाबु कंहिंखां पुछां कोन थो।
तव्हां पुछां कोन थो, पर पाण खां पाण पुछो भई मार सां मञींदा आहियो, डंडे सां मञींदा आहियो की प्रेम सां मञींदा आहियो, पंहिंजे पाण खे जवाबु ॾिजो, मूंखे जवाबु खपे ई न। जीवन में इहा ॻाल्हि हिकिड़ी सम्झण जी आहे, हर को माण्हू डंडे सां ई मञींदो आहे, भले तव्हां हुजो मां हुजां केर बि हुजे, बिना साईं डंडे जे करे सम्झे जेसि ताईं कोई तिखो माण्हू अचे न पोइ माण्हू सम्झंदो आहे, बिना डंडे जे कोई सम्झंदो ई न। मां वियुसि हुते सिंगापुर में, प्रेम सां चओ श्री राम। पोइ प्रेमी हाणे गुज़ारे वियो आहे कान। पोइ प्रेमी छा पियो चए, चईंसि महाराज ही तव्हां जेको भॼन था ॻायो न, राम नाम जो छंडो लॻाए कोई न सुधरंदव, ईअं जो राम नाम जो डंडो ठका करायो कंहिंखे थुलो हुजे त पोइ मां सुबुह जो मथो टेकण वेंदो आहियां त हिकिड़ो भिखारी आहे उहो अॻियां वेहंदो आहे, त कल्ह खां वठी कल्ह टियों ॾींहुं हिकिड़ो बैल कोई अची वियो, गायूं ईंदियूं आहिनि उहो ढगो, पर बैल त सम्झो था न सांड कहिड़ो हिसाबु कंदो आहे, हुन वरी हेॾो थुलो डंडो खणी रखी, मुंहिंजो बैल जे लाइ त अहिड़ो ई थुलो खपे न, ऐं असांजे लाइ उन खां थोरो। मां चयो वधीक, तव्हां पाण ई चओ था वधीक खपे, घटि न चयो, ॾिठव न सभिनी जी ॻाल्हि पकी आहे। बैल जे लाइ थुलो डंडो खपे, असांजे लाइ अञा बि थुलो खपे, हीउ छा थींदो आहे? प्रेम सां चओ श्री राम। पर भाई हर को डंडे सां सम्झंदो आहे, भॻवान जे लाइ उहो माल विञाए नेणे निंड फिटाए। हाणे आख़िर में साईं लिखनि था जेको भॻवान जे पासे रहंदो आहे उनखे छा करिणो आहे? सभु लोक लॼाऊं लाहे, सब लोक लॼाऊं लाहे, हले टियूं कुर्बऊं काहे, हले टियूं कुर्बऊं काहे, आना महणा जुठियूं पिठियूं सखटियूं सूर सहाए,